केलो हिकु अहिड़ो मेवो आहे जेको साल जा 12 महीना मौजूदु हूंदो आहे, जेको एतिरो महांगो बि न आहे हूंदो। कस्टर्ड ऐं मिठनि चांवरनि खे आम तौर ते केले खां सवाइ अणपूरो सम्झो वेंदो आहे। हीउ हिकु ग़िज़ाई मेवो आहे। केले में अंब जी भेट में 4 भेरा वधीक प्रोटीन, 2 भेरा वधीक कार्बोहाइड्रेट, 3 भेरा वधीक फास्फोरस, 5 भेरा वधीक विटामिन ई ऐं 2 भेरा वधीक विटामिन ऐं मादनियात आहिनि। केले में 3 क़िस्मनि जी शुगर, सिक्रोज़, फ्रिक्टोज़ ऐं ग्लूकोज़ शामिल आहिनि, जेके केले जे फाइबर में मौजूदु आहिनि। इन्हनि सां इहो फौरी ऐं हक़ीक़ी तवानाई फराहम करे थो। केलो हिकु अहिड़ो मेवो आहे जेको न रुॻो तवानाई सां भरपूर हूंदो आहे, पर इन में केतिरियुनि बीमारियुनि जो इलाज पिणु हूंदो आहे। इन खां सवाइ कुझु बीमारियुनि में माण्हू केला खाइण खां पासो कंदा आहिनि, जॾहिं त हक़ीक़त बिल्कुलु इन जे उबतड़ आहे। केतिरा ई माण्हू सेहतमंद रहण लाइ रोज़ानो जे बुनियाद ते केला खाईंदा आहिनि, पर हिते माहिर ॿुधाए रहिया आहिनि त जेकॾहिं तव्हां रोज़ानो 2 केला खाईंदा आहियो त इन सां तव्हांजी मजमूई सिहत ते हैरत जोगा असर पवंदा। केले में मौजूदु कार्बोहाइड्रेट तव्हांखे वधीक तवानाई ॾियनि था, छो त तवानाई वक़्त सां गॾु वधीक आहिस्ते आहिस्ते जज़ब थींदी आहे। जेकॾहिं तव्हां अक्सर सीने जे साड़ वारी तकलीफ़ जो शिकार आहियो त पोइ केला तव्हां लाइ बहितरीन आहिनि। जेकॾहिं हिकु केलो खाधो वञे त पोइ केलो तव्हांजे मादे में मौजूदु तेज़ाबियत खे ख़तम करे फौरी आराम फराहम करे थो। केला आयरन सां मालामाल आहिनि ऐं ॻाढ़ी रत जे सेल्स जी वाध में मदद ॾियनि था। रोज़ानो 2 केला खाइण सां वज़न घटाइण में मदद मिलंदी आहे। इन जो इस्तेमालु ब्लड शुगर लेवल खे मुतवाज़िन रखण में मदद ॾींदो आहे ऐं फाइबर जे करे मादे खे भरपूर रखंदो आहे ऐं इंसान खे बुख खां बि बचाईंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk